सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूर्त अजूनी सैभं गुरु प्रसाद जप। आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। सतनाम सत श्री अकाल। सुखमनी साहब जो त्रिअष्टपदी जी चौथों पद। बहुत सियाणप जमका भव व्यापै, भुक्की भरी थी। बहुत सियाणप जमका भव व्यापै, अनेक जतन करवे तृष्ण ध्यापे। अनेक जतन करे तृष्ण ध्यापे, तृष्ण ध्यापे। बेखानेक अगण नहीं बोझे, हो बेखानेक अगन नहीं बूझे। कोटो पाव दरगाह नहीं सझे, हो कोटो पाव दरगाह नहीं सझे। छूटस नाही ऊभ पयाल, ओ छूटस नाही ऊभ पयाल। मोहे व्यापहि माया जान, वागु मोह व्यापहि माया जान। अवर करतूत सगली जमदाने, और करतूत सगली जमदान। गोविंद भजन बिनु तिल नहीं माने, ओ गोविंद भजन बिनु तिल नहीं माने। वागु गोविंद भजन बिनु तिल नहीं माने। हो हर का नाम जपत दुख जाए, ओ हर का नाम जपत दुख जाए। नानक बोले सहज सुभाए, ओ नानक बोले सहज सुभाए। हर का नाम जपत दुख जाए, हर का
का नाम नानक बोले सहज सुभाए। सुखमणि सुखमृत प्रभु नाम सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमणि। श्री राम राम। साहब दुख मिटाइण मन में सुख जो पाइण जा साधन साहिब जन था। बहुत सियाणप जम का भव व्यापय। सियाणप जाथे भी मन में ईंदी साहिब बाणी में हिकु जाइ ते चयो अकुली साहिब सेविये अकुली पाइये मान। अकुली साहिब सेविये फारसी अखर आहे। अकुल फारसी में चइबो आहे सियाणप खे। अकुली पाइये मान। हाणे हिते वरी कबीर साहब लिखियो या फरीद साहब लिखियो जे तूं अकुल लतीफ। लतीफ माना सूक्ष्म सोच वारो। श्री राम। जे तूं अकुल लतीफ त काले लिख न लेख। जेतिरो सियाणो थींदो ओतिरो धोखेबाज़ थींदो। संसार में जेको भी खतरो आहे अॼु पढ़ियलनि मां अनपढ़ियलनि मां। श्री राम। आपनड़े गिरीवान में सिर नीवा कर देख। पंहिंजे गिरेबान में मोह पाए ॾिस तो तूं जेको लेख लिखी रहियो आहीं ॿिए जी भलाई जो या पंहिंजी ॿिए सां धोखो करे पंहिंजी भलाई जो। श्री राम। तूं जेको छल कपट करे रहियो आहीं पंहिंजे जप तप खे पंहिंजी भक्ति खे लिकाइण जे लाइ या पंहिंजो ॿिए मां फ़ाइदो वठण जे लाइ ॿिए सां धोखो करे रहियो आहीं। छल करे रहियो आहीं कपट करे रहियो आहीं झूठ खे सच बणाए रहियो आहीं पंहिंजी सफ़ाई ॾेई पंहिंजे पाण खे ठीकु करे रहियो आहीं। राम राम। साहिबनि जो गीता में भगवान चयो यमराज बि मां आहियां जेको अशुभ कर्मनि जो फल थो ॾियां। तुंहिंजी भावना उन में कहिड़ी आहे उन सियाणप में ॿिए खे भले करण जी
असांखे हुकुम आहे जेको तुंहिंजे साम्हूं अचे उनखे ठीक सां ॾिसी उन जे दुख खे पाण में घटाए पोइ जेका तोखां शेवा उन जी पुॼे तूं पंहिंजे पुॼंदी अनुसार उन जी कर। राम सिर्फ़ दुख ॿुधी करे बि हो लाहिण लाइ न बि चए। इहा वृत्ति जॾहिं बणजण शुरू थींदी तॾहिं समझे इंसानियत जो बीज मुंहिंजे मन में आयो, न त खाई पी जीअंदो तूं इंसान अलाए छा खे चइबो। जेको तुंहिंजे साम्हूं आहे तूं सुख दुख वंड, प्रभु बख़्शे ॾे उन खे, ख़ुशि हुजे। पर कोई दुख ॿुधाए थो पंहिंजी स्थिति त तूं उहा पाण में घटाए मासां ईअं हुजे हा त उन खां पोइ जेकी तुंहिंजी समर्थ आहे उहो तोखे दुखण लाइ चए न चए, तूं उन जे घटाइण जी कोशिश कर। संत नालो उन जा जेकी करे उहो चए, बस इन संकेत में समझी वञो। राम पंडित थी उपदेश ॿुधण जूं इहे ॻाल्हियूं न आहिनि। केतिरो उन में हिरदो ख़ुशि थिए थो सिर्फ़ ॿिए खां पुछण सां। मुंहिंजो छा वञे, बस अरे ख़लकत में ख़ालिक वेठो आहे, तोखे प्रभु समर्था ॾिनी आहे, हर एक खां पुछ। तूं पुछण न वञो, तोखे धन प्रभु ॾिनो आहे त सर्वे कर काथे कहिड़ी कहिड़ी कमी आहे। संतन सां ठीक सां छड़ो हिकिड़ो ॾींहुं गॾु रही ॾिसो, तव्हां ख़बर पइजी वञे हो करे छा रहिया आहिनि। ॿुधण खां ख़ुदि ॾिसण में अची वेंदो। चलो प्रभु कृपा करे उन दृष्टि सां असां रहूं ऐं ॾिसूं ऐं जीवन ठाहिण लाइ रहूं त असांजो हिकिड़े ॾींहं में केॾो परिवर्तन थी थो वञे। राम त यमराज चयो, मां यमराज अशुभ कर्मनि जो फल ॾींदड़। भगवान गीता में पाण खे यमराज वेठा रहिया हुआ। यमराज भी मां आहियां जेको अशुभ कर्मनि जो फल ॾींदो आहे। बहुत सियाणप जमका भव व्यापे। अॼु सॼो ॻाल्हाइण कूड़ कपट जो, छल जो। मां कूड़ बि ॻाल्हायां पर तोखे सच थी लॻे। सच जो प्रदर्शन उनखां सां रही नथो सघे। ॿियो ॾिसे, तूं गुप्त रख पाण खे। जेकी पुण्य अचे थो, संतनि अचे थो, सत्संग थिए थो, चुप करे ॾिसण में पोयों असली वेही रहो, ॾिसण में न अच। राम पाण खे मनाइण न आओ, पाण खे ॼाणण न आओ। संतनि खे मने मनण आओ, ॼाणण आओ संत छा आहिनि। बहुत सियाणप जमका भव व्यापे, अनक जतन कर त्रिसन न ध्रापे। अनेक जतनन करण सां धार्मिक, अनेक जतनन करण सां धार्मिक जतन, तुंहिंजी तृष्णा तिरपत न थींदी। राम इन सभिनि जो निराकरण आख़िरी में फतवा में ईंदो। असां थोरो पंहिंजो विवरण ॿुधंदा वञूं। बेख अनेक अगन नहीं बुझे। अग्नि कहिड़ी, असांजे इंद्रियनि जे विषय जूं वासनाऊं जेके आहिनि, उन वासनाउनि रूपी जेका छिक लॻी पई आहे ॿाहिरि विषयनि में, परमात्मा विषयूं ठाहियूं आहिनि। अखियूं बि परमात्मा ठाहियूं, दीद बि परमात्मा ॾिनी, नूर विधई, विषयूं बि परमात्मा उनजा साधन सभु ठाहे। राम असांजे पैदा थियण खां अॻु में संसार ठाहे छॾियो है। उहे वासनाऊं बेखन करण सां ख़तम न थींदियूं। हिकिड़ो मिसाल अची वियो, सिंध में हिकिड़ो प्यारो ॿुधाए पियो।
मुंहिंजे कंहिं शहर वञण थियो, उते ख़बर पई हिते योग कराईंदा आहिनि। मां ओॾे वयमि, पुराणो रोग हुयो, उहो जेको मास्टर्स हुयो साधु, योग जा क्लास हुया, पर जेको मुंहिंजो रोग हुयो जंहिं साधु खे जेको उन क्लास जो मालिक हो, उहो मुंहिंजो रोग दूर थियो। मां भारत मां मोटी आयुमि, जॾहिं ॿीहर वञण थियो कुदरतन उन शहर में, त मन इच्छा कई त उन साधु जो दर्शन कयां। उते जे पहुतुमि, पुछा कयमि त उहो साधु हिते कोन्हे, हाणे हरिद्वार आहे, अस्वस्थ आहे। इहो ठपो ॿुधी करे हिकु चौधरी पुरुष हुयो, बुद्धजी पुरुष, जेको मां हवाल पियो करे, मूंखे मन खे झटको लॻो, जोगी और अस्वस्थ। त मां ॿियो प्रोग्राम जेको बि थोरो घणो हुयो उहो रद्द करे पहिरियों सिधो हरिद्वार वियुमि। हरिद्वार एड्रेस मिली वई, उते पहुतुमि। जीअं साम्हूं ॾिठई, आख़िर जोगी थियो, स्मृति ही परे खां नालो खणी चई, फलाना मल, पोपटमल नालो हुयनि, गोंसपुर जा। हाँ महाराज, ख़ुशी थी, भाई यादगिरी महाराजन खे आहे। मथो टेकियुमि, कैसे कब पधारना हुआ, तो ॿुधायो मान। भई उन नगर में पहुतुमि, तव्हांजे लाइ पुछण वियुमि, ऐं हीअं ॿुधायूं अस्वस्थ आहिनि, इन वास्ते मां हेॾे हलियो आहियां। चए हाँ पोपटमल जी, मैं घर छोड़ करके योगी तो बना, घर छोड़ करके बेख पहन लिया, घर छोड़ के बेख पहन के योगी तो बन लिया, मगर रसना इंद्री को बस में नहीं कर सका, इस वास्ते रोगी हो गया। हे राम, बेख अनेक अगन नहीं बुझे, कोट उपाव दरगाह नहीं सिझे। किरोड़े उपाव करने से भी असांजी का दरगाह में जगह ठहे, कंहिं उपाव सां न ठहंदी। ॾाढो थोरो निवेरण खे ध्यान में रखंदा वञूं। किरोड़े उपाव, ऐं होॾे छा चयूं, तृष्णा ख़त्म न थींदी अनेक जतननि सां, जंहिंजी सीमा ई न रही। एॾा जुमिला साहब जेके ॾेई रहिया आहिनि, त आख़िर छामो तृष्णा हटदी, कीअं असांजी दरगाह जगह में ठहंदी। दरगाह में राम, कीअं उन जम जो भव वेंदो। छूटस नहीं ऊभ पयाल, मोह व्यापय माया जाल। इहो माया जो जेको जार आहे, मोह जो, राम न छुटदो आकाश में वञण सां, न छुटदो पाताल में वञण सां। आकाश में सतलोक अची विया, पाताल में सतलोक अची विया। छूटस नहीं ऊभ पयाल, आकाश हलियो वियुमि, हेठि हलियो वियुमि। पयाल मोह व्याप है माया जाल, मोह जेको एॾो व्यापक थियो पियो आहे, मुंहिंजो हे मुंहिंजो। टपड़ पंहिंजी जाइ ते रखियो आहे, व्यक्ति वस्तु पंहिंजी जाइ ते पई आहे, मुंहिंजो करके उन सां वासना जी डोर जोड़ियो वेठो आहे। मोह व्याप है माया जाल, माया जो जाल छुटजे नथो। अवर करतूत सगली जम डाने, ॿिया करतूत जेकी भी कबा, कहिड़ा धार्मिक करतूत, गलत करतूत न, धार्मिक करतूत। जेको माग में चयो अशुभ कर्मनि जो फल, तूं कर्म त करे रहियो आहीं, तुंहिंजी भावना कहिड़ी आहे। तूं शुभ कर्म करे रहियो आहीं, पर तुंहिंजो अहम थो पैदा थिए। इहा शइ न पैदा थिया त रामायण में भॻवान खे चवणो न पए आहे त जॾहिं तोखां शुभ कर्म थिए तॾहिं सम्झ मुंहिंजी कृपा आहे। इहो चवणो न पए। असां इन ठपे खे ॾाढो ध्यानु रखूं। असां धार्मिक पुरुष, बसि उहो ई अहम अचे थो,
बाक़ी चोरी करे थो, छल कपट करे थो, जेकी जेकी बि मन हे कराएसि थो पियो, छा ॿुधाए थो मां हीअं कयां थो, हुनखे छपाइण लाइ केतिरो राम राम राम। मन केॾो कदम कदम ते हिन जीव खे धोखो ॾे थो। सावधान गुरमुखो सावधान, ॾाढा नतीजा भोगणा पवंदा। यादि रखो हिन धरती ते मरण त पंहिंजी जाइ रही। जागो जागो अभी जागो। मन क्षण क्षण में असां सां धोखो थो करे। पदार्थ पिया आहिनि, मन चाहींदो पिया, पर ॿाहिरों नज़र अंदाज़ पिया कंदासीं। अॻिले खे लॻे न त मां कुझु चाहियां थो। स्त्रियुनि जा सुंदर रूप पिया ॾिसंदासीं, ॿाहिरें नमूने हटाए करे अखि खे हीअं कंदासीं जीअं असांजी अखि खे कोई पकड़े न। अरे संत वार वार ॼाणी ॼाण, जाते तूं वेठो आहे सभु ॼाणे वेंदा, तूं कहिड़े नमूने सां अखि थो बचाए। राम संत अंदर ॿार बहितर ॼाणनि था। सदोरा संतनि जो सही संग कयो, अभी मन परिवर्तन थिए। पंहिंजो पाण सां धोखो था कयूं। राम अवर करतूत सगली जम डाने, जम दंड ॾींदो। या जम जेके बि असांजो मन भयभीत आहे, चिंता जनक आहे, शोकाकुल आहे, असांजी थियोरी ग़लति आहे। शरीर जा रोग आहिनि, चाहे मानसिक रोग आहिनि, भरिया पिया आहिनि असां में। इन जो कारण इहो आहे, असां मन तन करके दुखी आहियूं। इहो जमराज जो, परमात्मा जो दंड आहे। तूं ग़लति सोचो, तूं पंहिंजे मन खे ॾिस। तुंहिंजे लाइ मंदो सोचे, तूं मन खे ॾिस। ईर्खा कये, तूं मन खे ॾिस कहिड़ी स्थिति थिए थी। शांती हथ सां खोहे रहियो आहियां। राम राम राम। सूख्यम वञो, सत्संग में थोरो अंदरि वञो। हे ॿाहिरियों सत्संग सभु अंदरि वञण जे लाइ, अंदरि वञण जे लाइ। जेके असली आहियूं उहो रूप ॾेखारण लाइ। संत करत आप समान। संत प्रभु जा रूप संगत में साईं, पर संत प्रभु जा रूप संत करत आप समान। जेको संतनि जी संगत ईंदो हुनखे पाण जहिड़ो बणाईंदा। राम अवर करतूत सगली जम डाने, गोविंद भजन बिन तिल नहीं माने। सवाइ पंहिंजे प्रभु पंहिंजे भजन जे। उहो पंहिंजो भजन कहिड़ो? असली सो जेकी तूं आहे आत्मा, उन जो भजन। पंहिंजो पाण खे कॾहिं असां मथो टेकींदासीं? पंहिंजो पाण कॾहिं बणिबासीं असां? तुंहिंजो तोसां गॾु आहे। पंहिंजो पाण मां पाण खे पाए बस। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। गोविंद भजन बिन तिल नहीं माने। गोविंद जे भजन खां सवाइ हिकिड़ो तिल बि तुंहिंजो मञियो न वेंदो है। जेकी बि सभु तूं मनोरंजन करे रहियो आहीं, धार्मिक दुनिया में जेकी बि तूं हली रहियो आहीं, सभु मनोरंजन करे रहियो आहीं, ॾेख करे रहियो आहीं। जेको इन को खोटो पासो आहे, उनखे त तूं कूड़ खे सच बनाए रहियो आहीं। उनखे दबाए करके, पूरी बल बुद्धि लॻाए करके मां ग्राहक खे ठॻियां, पर अॻिलो सम्झे न मां ठॻे थो पियो। गृहस्थी व्यवहारी लोग पाण को पुछन असां छा करे रहिया आहियूं। राम राम राम। और जेको सुठो कमु आहे उनजो प्रदर्शन थो करे थोरो थो ॿुधाए घणो थो। गोविंद भजन बिन तिल नहीं माने। बस यादि रखो, हिते परमात्मा सवाइ पंहिंजे सिमरण जे बस इनजी काई मान्यता ॿाहिरि न थींदी। सभु हे असांजो ढकोसलो थी वेंदा। हर का नाम जपत दुख जाए, हर का नाम जपत दुख दुख। धन जो अभाव आहे, दुख आहे। शरीर में सुख जो अभाव आहे, दुख आहे। सुख जी घुर्ज आहे, सुख जी बुख आहे, दुख आहे। धन जी बुख आहे, अभाव आहे, बुख आहे, दुख आहे। राम मान जो अभाव आहे, मान जी घुर्ज आहे, बुख आहे, दुख आहे। हर का नाम जपत, हर किस्म जो दुख हलियो वेंदो। मन तुंहिंजो सिमरण में लॻी वियो, संतुष्टि अची वेंदी, तृप्ति अची वेंदी। नानक बोले सहज स्वभाव। साहिब चवनि था
सहज सहज प्रभु जो सिमरण कर। इन ते हिकिड़ी ॾाढी ठोस कथा आहे संत मत जी। श्री राम लिखियो आशिकनि जूं कहाणियूं खजनि थियूं। राति बि असांखे हिन प्यारनि जे इहा सीन हिकु प्रक्रिया जी मिली लैला मजनू जी। राम राम हिक में ॿी कथा बि अची थी वञे इन सां जुड़दड़ साॻी कथा लैला मजनू खे मां महत्व ॾियां पोइ ॿियो पासो ॿुधायां। गुरु गोबिंद सिंह महाराज जन वटि कंहिं सिख चयो साईं फलाणो सिख अची दरबार साहिब जे ॿाहिरां वेहंदो आहे और चवंदो छा आहे गुरदास राम साहिब जी वाणी जंहिं गुरु गुरदास राम खां प्यारे मामा गुरदास राम खां गुरु अर्जन देव महाराज जन वाणी लिखराई। पोइ जॾहिं वाणी लिखिजी वई चयूं मामा जी तूं बि ॿुधाए। आख़िर कंदे 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 पंहिंजी प्रैक्टिस थी वेंदी आहे। जे मेडिकल जो दवाऊं ॾींदे 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 चङा पाण ख़ुदि डॉक्टर थी वेंदा आहिनि बीमारनि जे इलाज ॿुधाइण लाइ। राम लिखंदे लिखंदे वाणी संतनि जी नेठि हिन जो बयानी खुली हुजे। इष्ट देव जी पूजा कंदे 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 पंहिंजो अंतःकरण बि शुद्ध थी वेंदो आहे। तूं वाणी लिखाए त जंहिंमहिल हुन वाणी चई एॾी उनखे साहिबनि खे लॻी चयूं तुंहिंजी वाणी हिते ग्रंथ में लिखो। चई साईं साहिब तख़त जा मालिक हे बंदो चरणनि में वेहण वारो इहा दास मूं बेद बि न थींदी खिम्या कयो। त आख़िर हुनजे एॾे अदब खे ॾिसी करके जेका वाणी समानता में पंहिंजी में रखनि पिया ऐं चाढ़नि पिया चवनि ब्रह्म ज्ञान जा भाई छजू नीलो पीलो और शाह हुसैन ब्रह्म ज्ञान जी वाणी ॿुधायो उनखे बि कटे छॾियो साहिबनि। न बाबा इहा वाणी न पवंदी। कलयुग में इहो अहंकार वधियल आहे जंहिं पाण खे ब्रह्म सम्झंदा पाण खे भॻवानु सॾाईंदा राम वॾो अनुरथ थी वेंदो। न इहा वाणी न विझबी। भक्ति जी वार्ता ब्रह्म ज्ञान खे निश्चय में रखणो आहे ॿाहिरों भक्ति मार्ग हलाइणो आहे। त श्री राम श्री राम श्री राम चयो तुंहिंजी वाणी कुंजी थींदी असांजी वाणी तालो थींदी। गुरमत गुरसिख जेसि ताईं तुंहिंजी वाणी न पढ़ंदो तेसिताईं असांजी वाणी जो हुनखे उहो अहसास महसूस उहा बड़पन उहा ऊचाई न समझी सघंदो। त उन हिकिड़ी वारा आशिकनि जी बिठायूं लैला मजनू आशिकी चओ चकी जाती। चइनी कुंडनि में लैला मजनू जो नालो हले थो। तो सिर्फ़ु एतिरी तुक वेठो चवंदो साहिबनि खे हुन फरियाद कई साईं सिख खे चयो अमृत वेलो कीर्तन थो हले हे ॿाहिरों इहा तुक थो चए वेठो लैला मजनू आशिकी चओ चकी जाती। चई चङनि खे सुभाणे चवंदासीं तूं सुभाणे ईंजांइ। सुभाणे जो परमात्मा अहिड़ी घटना घटी जो तूफ़ान हवा एॾो लथो हो जवान वेठो अची उहा तुक चए पियो हो सिख कोन आयो। जॾहिं ॿिए ॾींहुं आयो वरी तॾहिं चई साईं सिख खे चयो चई तोखे कल्ह चयोसीं तूं कोन आयो चई तूफ़ान लथो चई हो सिख त पहुतो अची। अड़े वाणी गुरदास राम जी आहे हो आशिक एॾी आशिकी करे वियो आहे और हुन पंहिंजो नेम पालियो तूं न पाले सघे। ॻाल्हि हिते पूरी थी वई खटिजी वई। राम हाणे हेॾे अचूं संत मत में छा ॾिनो त असां आशिकनि जा किसा ॿुधी करे ख़ुशि त थींदासीं पर छा असां मजनू बणजण लाइ तयार आहियूं? पत्थर हणण लाइ अहिड़ी आशिकी बणजण लाइ तयार आहियूं असां? बिल्कुलु न। राम इन लाइ साहिबनि चयो हे मुंहिंजा मजनू कोई पाण बणिजी सघंदो आहे? परमात्मा बणायो तॾहिं संतनि जे मुख में वाणी बि निकिती उनजी महिमा में। त आशिक सॼा वञनि था चवण जो भाव त परमात्मा चए थो अरे अबा मूंखे सहज सहज जप तोखे मां माया में मोकिलियो आहे परवार ॾिनो आहे तुंहिंजे चाहण सां कुझु तोखे न मिलियो आहे। चाहण माध्यम आहे इच्छा कंदे बुद्धि सां निश्चय कंदे चित सां चिंतन कंदे पर सभु तुंहिंजी इच्छा सां थी वञे थियण मुंहिंजे हथ में आहे। कंहिं महिल तुंहिंजो कमु पूरो कंदुमि केतिरो कंदुमि न कंदुमि। राम ये माध्यम बि मां तोखे ॾिना आहिनि शरीर जो कर्म बि शक्ति बल बुद्धि सभु कुझु मां तोखे ॾिनो आहे। सभु मुंहिंजी इच्छा सां ई थींदो जेके जेके तोखे ॾियणो आहे योग खे मां कंदुमि। श्री राम तंहिं लाइ हिते सहज सहज जपियूं असां त बसि असांखे दिक़त न थिए। न त मजनू बि बणाए त परमात्मा खे असां छा करे सघंदासीं। तंहिं लाइ अहिड़ो आशिक न बणिजी करे नानक बोले सहज सुभाए सुखमनी सुख अमृत प्रभु नाम
भगत जना के मन विश्राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, राम श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय रामकृष्ण भगवान की। हर हर महादेव। बोल गुरु नानक देव सतगुरु वसन घोर, शहनशाह पारूशाह साहिब, पूज्य सतगुरु साईं खोताराम साहिब, सतगुरु साईं सतराम दास साहिब, पूज्य अमर शहीद साईं कंवरराम साहिब, सखी बाबा राम साहिब, सर्व संतन महात्मा, सर्व संतन को साधो बोलो। हयो लाल को